नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज मोहम्मद ताज बिन आलम जी सदारत हेठ हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत जे ॾियारे जे इंतजामान बाबत एक इजलास संदसि आफिस में थियो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर चयो त असां सभई मुसलमान हज़रत अली करमुल्लाह वजहू जी शहादत जो ॾियारो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदा आहियूं। उन चयो त रमज़ानुल मुबारक जो उहो ॾियारो असां सभिनी खे गॾिजी अमन ऐं मोहबत सां गुज़ारणु घुरिजे। कंहिंखे बि कंहिंजे मज़हबी अक़ीदे सां छेड़छाड़ करण जी हरगिज़ इजाज़त नाहे। उन चयो त उन ॾींहुं पंहिंजी दुआउनि में मुल्क पाकिस्तान जी तमीर ऐं तरक़ीअ लाइ दुआऊं बि घुरियूं वञनि। डिप्टी कमिश्नर चयो त योम शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे ॾियारे ते सभिनी मजलिसनि ऐं जुलूसनि खे घुरिबल सिक्योरिटी फराहम कई वेंदी। उन चयो त मां पाण उन ॾींहुं इंतज़ाम जे जाइज़े लाइ मुख़्तलिफ़ जायुनि जा दौरा कंदुसि ऐं इंतज़ामनि में कंहिं बि क़िस्म जी कमी कोताही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी।